बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सिंध जे मुक़दमो सां गॾु मां आहियां हमीद भुट्टो। सदन वारी तहज़ीब रखंदड़ हिन धरती सिंध जी हिकु असांजी तहज़ीब याफ़्ता धरती आहे। हिन तहज़ीब याफ़्ता क़ौम जा असीं फ़र्द आहियूं। असांजी तहज़ीब याफ़्ता हुजण जी गवाही मुहंदड़ जूं जेके शाहूकार तहज़ीब आहे, तमदन आहे, उन जा आसार असांखे गवाही ॾेई रहिया आहिनि त असीं शाहूकार क़ौम जा फ़र्द आहियूं। पर उहा साॻी शाहूकार क़ौम, शाहूकार तहज़ीब तमदन रखंदड़ हिन धरतीअ, हिन सिंध जा सां जेको कुझु वहे वापरे पियो हिन मुल्क ठहण खां पोइ, असांजी जेकी सकाफ़त आहे उन जा जेके असुल रंग आहिनि, उहे रंग रूप सतरंगी जेके असांजा रंग आहिनि, उहे अलाए केॾांहुं ग़ाइबु थींदा पिया वञनि। अॼु असांजी पंहिंजी तहज़ीब तमदन धारनि जे हथ मुख़्तलिफ़ तरीक़नि सां रंग रूप जे शिकिल में तब्दील थींदी वञे पई। कहिड़ो सबबु आहे जो सिंध जी सकाफ़त मुख़्तलिफ़ लहान चाड़नि सबबु तब्दील थींदी वञे पई। अॼु असीं जेका तहज़ीब जी ॻाल्हि पिया कयूं, जंहिं तमदन जी ॻाल्हि पिया कयूं, उन तहज़ीब खां बि मुहंदड़ आसारनि खां बि ॾींहों ॾींहुं पुठिते धिकबा पिया वञूं। अॼु असांजो सिंध जो मुक़दमो आहे सिंध जी सकाफ़त जे हवाले सां, ऐं सकाफ़त जे हवाले सां जॾहिं ॻाल्हि कबी त उन हवाले सां असां वटि अॼु जेका महिमान शख़्सियत आहे उहा कंहिं बि तारीफ़ जो मोहताज कोन्हे को। जी हा नाज़रीन, अॼु असां महिमान आहे पाकिस्तान पीस पार्टी जी सकाफ़ती विंग सिंध जो सदर ऐं वॾे वज़ीर जे सलाहकार आहे सरफराज़ राजड़। सरफराज़ साहिबु, तव्हांजी महिरबानी जो अॼु असांजे प्रोग्राम लाइ वक़्तु कढियो। महिरबानी। सभ खां पहिरियां त असांजो मुक़दमो इहो आहे त सिंध जी सकाफ़त शाहूकार सकाफ़त आहे। 5000 साल असीं क़दीम या तहज़ीब जा वारस सॾायूं पिया, पर उन क़दीम सकाफ़त जा वारस सॾाईंदे अॼु असां उन जा वारस बि कोन पिया थियूं। उन तहज़ीब जी जेको असांखे विरसो आहे उहो संभाले कोन था सघूं। पंहिंजी सिर्फ़ु वठ वठां जे वर चढ़ी विया आहियूं। अवां पाकिस्तान पीस पार्टी जा सकाफ़ती विंग जा सिंध जा सदर बि आहियो, वॾे वज़ीर जा सलाहकार बि आहियो, डिघो अरसो अवां सकाफ़त जी ख़िदमत कयो पिया, पर उहा वारसी अवां असां सभु न करे सघिया आहियूं। ज़ाहिर मुक़दमो अवां जे मथां ईंदो। अवां हुक्मरान जमायत में आहियो, वॾे वज़ीर जा सलाहकार आहियो, त कहिड़ो सबबु आहे उन तहज़ीब याफ़्ता सकाफ़त जी अवां वारसी न करे सघिया आहियो? साईं, जेसि ताईं वारसी करण जो सुवालु आहे त असीं सभु सुजाॻ क़ौम जा फ़र्द आहियूं ऐं असां हिन धरती जा ॼावा ऐं सपूत पुट आहियूं, जेके बि सिंध जा रहाकू आहियूं। असां आउं सम्झां थो त सिंध जे मसइले ते, कल्चर जे मसइले ते, सकावत जे मसइले ते पंहिंजे पाण खे हमेशह अॻियां रखियो आहे। ऐं जॾहिं बि सिंध जे कल्चर ऐं सकाफ़त ते कॾहिं को हमिलो थियो आहे त हर सिंध जे माण्हू उहो पंहिंजे पाण ते महसूसु कयो आहे। ईअं त कोन्हे त असां पंहिंजे कल्चर ऐं पंहिंजी सकाफ़त विसारे छॾी आहे। असां मोहन जे दड़े खां वठी अॼु 7000 साल असां पंहिंजी उन कल्चर ऐं सकाफ़त जी हिफ़ाज़त कई आहे। असां उन खे संभालियो आहे ऐं हर शइ महफ़ूज़ आहे, असांजे दिलनि में महफ़ूज़ आहे, दुनिया जहान जे अॻियां महसूसु आहे। ऐं भाई यूनेस्को अरब इहो था तस्लीम था कनि त न सभु कुझु इन्हनि आफ़तुनि आलमी क़ुवतूं संभाले जी ॻाल्हि पई कनि। गुज़िरियल ॾींहंनि में ख़ुदि आलमी इदारे यूनेस्को जा माण्हू आया, मुहंदड़े जी ॻाल्हि पिया कनि त असांजे आलमी विरसो आहे, इनखे बचायो वञे। उहे फंड ॾियनि पिया, पर ख़ुदि सिंध गवर्नमेंट जंहिंजी वारसी आहे उहे त पैसा बि कोन था ॾियनि, ॾोकड़े कोन उन्हनि वटि जो पंहिंजे मुहंदड़े मकड़ी जे कब्रिस्तान जी वारसी करे सघनि। ऐं अर्ज़ु करे वञा हमीद साहिबु, गुज़ारिश इहा आहे त असांखे त 2 सालनि खां कुझु मथे अरसो थियो आहे, पर 2.5 साल खां मथे गुज़री चुका आहे। 2.5 साल तक़रीबन मथे 2 साल ई असीं काउंट कंदा आहियूं, जेसिताईं 3 साल पूरो थिए इनशाअल्लाह। त मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे त हिन खां अॻे जेके हुकूमतूं रहियूं उन्हनि जी तवजो कान रही। जेके 11 साल हुकूमतूं गुज़रियूं, असांखे एतिरो वक़्तु ई कोन मिलियो जेसिताईं असां कुझु कमु करे सघूं। जेको असीं कमु करणु चाहियूं था उहो कमु करणु कोन ॾिनो उन वक़्त में, पर आउं सम्झां थो हीउ वक़्तु इनशाअल्लाह पाकिस्तान पीपुल्स पार्टी 5 साल पूरा कंदी। ऐं इन दौरान अवां ॾिसंदव त अवां कल्ह बि ॾिठो हूंदो, अॼु जो अख़बारूं पढ़ियूं हूंदियूं, कल्ह यूनेस्को जो टीम आई त उनखे असांजे कल्चर डिपार्टमेंट दुल्हे दर ख़ान वञी ॾेखारियो, उनखे तरखाननि वारो सॼो मकली सॼी ॾेखारियूं, जिते हेॾो सारो अदब, हेॾो सारो कल्चर, हेॾी सारी सकाफ़त असांजी दफ़न आहे, महफ़ूज़ करण जी ज़रूरत आहे जंहिंखे।
ऐं सम्झां थो पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट इन ते इन खां अॻु में मोहन जे दड़े जे लाइ उन्हनि उपाउ वरिता हर तरह सां उपाउ वरिता आहिनि हींअर बरसातुनि में ॿोॾुनि में कहिड़ी शइ जेका सिंध हुकूमत असांजी सिंध हुकूमत बचाइण जी कोशिशि कोन कई आहे साईं काइम अली शाह साहिबु असांजे सिंध जो वॾो वज़ीर आहे उन हमेशह जॾहिं बि मुलाक़ात थी आहे त हुन चयो आहे त सिंध जे अदब कल्चर ऐं सकावत खे बचाइण लाइ तव्हां पंहिंजो कमु करियो अदबी सेमिनार करियो अदबी प्रोग्राम करियो वर्सियूं मल्हायो ऐं सम्झां थो उन में असां काफ़ी असांजे अदीबनि शाइरनि दानिश्वरनि असांजे रागियुनि जेके असांजा तमामु वॾा नाला आहिनि उन्हनि जो असां वर्सियूं मल्हायूं किन में अवाम शरीक थिया हूंदो किन वर्सियुनि में ज़रूरु वर्सियूं मल्हायूं वियूं आहिनि बिल्कुलु मल्हायूं वियूं आहिनि अदबी सेमिनार बि थिया आहिनि पर सिंध में खोड़ सारा अदीब दानिश्वर फ़नकार बेइलाज थी मरी रहिया आहिनि उन्हनि जो इलाज लाइ जंहिं तरीक़े सां उपाउ वरिता वञनि पिया उहे फाइलनि में कागज़ वठनि था सकाफ़त खातो चए थो त असीं कागज़ मोकिलियासीं सभिनी ठाहे वॾे वज़ीर खे मोकिलिजी वॾे वज़ीर जंहिं तरीक़े सां उहे कागज़ महीना रुली रहिया आहिनि उहे माण्हू जेके जंहिं तरीक़े सां मरी रहिया आहिनि फ़नकार अदीब तव्हां केतिरनि खां ख़ुदि पुछण बि विया आहियो सवाइ पुछण जे उन्हनि जी उहा मदद उहा प्रॉपर तरीक़े सां नथी थिए सिर्फ़ु कागज़ फाइल समरियूं सिस्टम इन तरीक़े सां न हलंदो ऐं इन में अर्ज़ु करे वञा तव्हां ॾिठो हूंदो त मरहूम अहमद ख़ान मदहोश असांजो सिंध जो वॾो शाइर हो उन जी असां हर तरह सां असांजी गवर्नमेंट हूंदे बि बीमार थियो हर तरह सां असां उनजी सार लधी उनजी मदद कई असांजो मोहम्मद इब्राहिम जोयो साहिबु सिंध जो तमामु वॾो माण्हू आहे उन खे जॾहिं तकलीफ़ थी त तव्हां ॾिठो त हुनजो आगा खान इस्पताल मां इलाजु करायो वियो हर तरह सां उनजी मदद कई वई असांजा ॿिया नंढा वॾा अदीब शाइर दानिश्वर रागी उन्हनि जी जेसि ताईं जंहिं हद ताईं मदद थी सघी आहे कई आहे बयानबाज़ी ते मामला घणा रहिया आहिनि अमीर साहिबु हाणे उहो ॾिसो न मुख़्तलिफ़ माण्हू आहिनि मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कंदा पर जेका बि ॻाल्हि हुकूमत ताईं पहुचे थी त हुकूमत उन में पंहिंजो फ़र्ज़ु त ज़रूरु अदा हुकूमत ताईं दरख़्वास्तूं पहुचनि थियूं पर अमलनि त कुझु कोन थो थिए साईं उहो त कल्चर सारी दरख़्वास्तूं सभई पाण वहाँ ॾेई चुका हूंदो सकाफ़त खाते खे जिन ते अॼु ताईं अमलनि कुझु कोन थी सघियो आहे केतिरा माण्हू अव्हां खे मुख़्तलिफ़ दरख़्वास्तूं ॾेई चुकनि था अव्हां सकाफ़त खाते खे ॾियो था पर केतिरो अमल थियो पाण में ॿुधाए सघो मुंहिंजो इन सिलसिले में असांजी भेण ससी पली जो सां बि राब्तो थियो उन सां मुंहिंजी हिकु अधु मीटिंग थी इन सिलसिले में मूं शम्स जाफ़रानी साहिबु सेक्रेटरी हो त उन सां बि काफ़ी मूं उनखे दरख़्वास्तूं ॾिनियूं पहुचायूं उन मां कुझु वज़ीफ़ा थिया कुझु रहिजी विया आहिनि ऐं ज़रूरु वरी नओं असांजो कल्चर जो सेक्रेटरी आयो आहे नारे जो साहिबु ऐं सम्झां थो त उहो निहायत केतिरे माण्हुनि जा वज़ीफ़ा कराए सघिया आहियो ऐं सम्झां थो त साईं 18 माण्हुनि जा मूंखे पर इन खां त अॻूणी हुकूमत बहितर हुई गैर सिंधी माण्हुनि जे हथ में हुई सभई सिंधी माण्हुनि जा वज़ीफ़ा थिया पोइ पाकिस्तान पीस पार्टी जी हुकूमत में तव्हां पंहिंजनि माण्हुनि जा पंहिंजे सिंधी आर्टिस्टनि जा वज़ीफ़ा नथा कराए सघो त कहिड़ी ज़रूरत आहे हाणे अर्ज़ु ॿुधो उहे जेके नाला अॻु में थियल आहिनि जिन जा वज़ीफ़ा मंज़ूर आहिनि उन्हनि खे त वज़ीफ़ा मिलनि पिया पर ही उहे माण्हू जेके रहिजी विया हुआ पर हज़ारे माण्हू रहिजी विया आहिनि को अरिड़हं माण्हू त कुझु बि कोन्हे शाइर दानिश्वर फ़नकार हमें सां ॿुधो पर उहे मुस्तक़ माण्हू आहिनि मुस्तक़ आहिनि सो लखे आहिनि फ़नकार लखनि जी तादाद में हज़ारनि त लखे तादाद में जेके त घणो तो ग़रीब आहिनि साईं हाणे लखनि जे तइदाद वारी ॻाल्हि खे त आमदो का बि हुकूमत पुॼी कान सघंदी ॻाल्हि सच त इहो आहे ॻाल्हि त इहा आहे जेके असांजा फ़नकार आहिनि जेके सिंध जी ख़िदमत कनि पिया जेके सिंध धरती जा जेके ॼावा आहिनि जेका उन्हनि सिंध लाइ ॻायो वॼायो आहे जिन सिंध लाइ शेर पढ़िया आहिनि जिन सिंध लाइ पंहिंजी ज़िंदगी ॾिनी आहे त उन्हनि लाइ अदीबनि शाइर फ़नकारनि लाइ असां पाण पतोड़ियो बि हूंदो अॻियनि गवर्नमेंटुनि खां वठी असांजे अॻे गुज़िरियल जेके दौर गुज़रिया या जेको हीउ दौरु गुज़रे पियो उन में वधि मूं पंहिंजे हवाले सां ज़िक्र कयो आहे असांजे डिपार्टमेंट बि ज़रूरु पंहिंजो कमु कयो हूंदो असांजे मिनिस्टर बि पंहिंजो कमु कयो हूंदो ऐं सम्झां थो त उन में काफ़ी पेशरफ़ थी आहे बाक़ी जॾहिं तव्हां जेकॾहिं इहो सम्झो था त हिकिड़े ॾींहं में सभु ख़ैरु थी 2.5 सालनि में थियणु खपे ऐं उनखां सवाइ पीस पार्टी जी कल्चर विंग जंहिंजा सिंध जा सदर आयो फ़नकार अदीबनि जी ॻाल्हि निकिती आहे त उन में तमामु घणा फ़नकार अदीब आर्ट ऐं सकाफ़त सां लाॻापियल माण्हू उन मेंबर कोन्हनि उहे अवां ॿिया अहिड़ा माण्हू जेके मेंबर्स आहिनि जेके सकाफ़त सां लाॻापियल ई कोन्हनि उहे पीस पार्टी जा कारकुन आहिनि इन सभिनी ॻाल्हियुनि ते ॻाल्हाइबो पंद्रहं ब्रेक खां पोइ नाज़रीन अॼु असां महिमान आहे पाकिस्तान पीस पार्टी जी कल्चर विंग सिंध जो सदर ऐं वॾे वज़ीर जो सलाहकार सरफराज़ राजड़ साण सां खोड़ ॻाल्हियूं कबियूं 15 ब्रेक खां पोइ